वेलकम बैक नासिरीन। खबरुनि शुरुआत कंदासीं। अवांखे आगाह कंदा हलूं सॼे मुल्क में अॼु 8 मुहर्रम हराम जा जुलूस बरामद कया पिया वञनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। कराची में मरकज़ी मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवां आहे। ॿिन्ही तरफ़नि खां रस्तनि खे कंटेनर रखी बंदि कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जुलूस जे रस्तनि खे आम ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे, जॾहिं त शहरनि खे घुर्जे त हू मुतबादिल रस्तो इख़्तियार कनि। कराची में 8 मुहर्रम हराम जे मौक़े ते बेल सवारी ते पिण पाबंदी मढ़ियल आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदा हलूं सॼे मुल्क में अॼु 8 मुहर्रम हराम जा जुलूस बरामद कया पिया वञनि। करबला जे शहीदनि खे इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। सॼे मुल्क में अॼु 8 मुहर्रम हराम जा जुलूस बरामद कया पिया वञनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। कराची में मरकज़ी मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवां आहे। ॿिन्ही तरफ़नि खां रस्तनि ते कंटेनर रखी बंदि कयो आहे। इन ई हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, आगाह कजो। जी बिल्कुल, कराची में 8 मुहर्रम हराम जे मरकज़ी जुलूस जेको आहे हिन वक़्तु पंहिंजे मंज़िल ॾांहुं रवां दवां आहे, जॾहिं त जुलूस मुक़ररु रस्तनि तां थींदो पियो वञे। जेको हुसैनिया, हिरानिया, खारादर जेकी इमाम दरगाह में जेको आहे न थींदो। मां वाज़े ख़बर आहे त जुलूस जे रस्तनि खे कंटेनर ऐं ॿियो रुकावटूं लॻाए करे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता बंदि करे कया विया आहिनि ऐं हिकिड़ो ई सिधो रस्तो जेको जुलूस जो रूट आहे हुनखे खोलियो वियो आहे। जुलूस जी सिक्योरिटी लाइ पुलिस, रेंजर्स, SSU कमांडोज़ पूरो कानून लागू करण लाइ लॻाइण खे मुक़ररु कयो आहे। उन सां गॾोगॾु जुलूस जेको आहे सो हवाई निगरानी जो जाइज़ो पिणु पियो वरितो वञे। जीअं त कराची पुलिस चीफ जावेद आलम मोदी जो चवणु आहे त कराची जे अंदरि जेके बि नंढा वॾा जुलूस आहिनि उन्हनि खे सिक्योरिटी ॾियणु पुलिस जी अवेलियन तरजीह आहे। उन खां अलावा अमन अमान जी बहाली लाइ पिणु जेको आहे पुलिस पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। जीअं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो उन्हनि जेकी पुलिस आहे पूरे अंदरि कराची अंदरि जेके एहलकार मुक़ररु कया विया आहिनि उन्हनि जो पिणु अंगर असर जारी करणु चयो आहे त जेके पुलिस ऑफिसर आहिनि सीनियर उन्हनि जा 83 अंग आहे। जॾहिं त 727 NGOs आहिनि, 3896 पुलिस एहलकार आहिनि, जॾहिं त 500 SSU जा कमांडोज़ ऐं औरतूं आहिनि। उन सां गॾु 500 RSF जा कमांडोज़ पिणु जेको आहे ड्यूटी ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी तरह 8 मुहर्रम जुलूस में शरीक अज़ादारनि खे मुकमल सिक्योरिटी फराहम कई वञे। जी ठीकु आहे अब्दुल्ला, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, कराची खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंकी असांखे कराची जी सूरत हाल बाबति आगाह करे रहियो हो। सॼे मुल्क में अॼु 8 मुहर्रम हराम जा जुलूस बरामद कया पिया वञनि। करबला जे शहीदनि खे इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां भेटा पेश कई पई वञे। आगाह कयूं पिया कराची में मरकज़ी मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवां आहे। ॿिन्ही तरफ़नि खां रस्तनि खे कंटेनर रखी बंदि कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जुलूस जे रस्तनि खे आम ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबु शहरनि खे घुर्जे त हू मुतबादिल रस्तो इख़्तियार कनि। कराची में 8 मुहर्रम हराम जे मौक़े ते बेल सवारी ते पिण पाबंदी मढ़ियल आहे।